सालगिरह जी मुबारक थी, सालगिरह जी मुबारक थी। तो सदाई साण दुआ है मोगी, तो सदाई साण दुआ। मुल्क संजय बिन शरण जी करमपुर में भी पीपी उहदेदार ने जियालन पारा पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी 33 सालगिरह तकरीब जे मौके ते तकरीब कोठाए केक कटे वियो। पीपी उहदेदार ने कारकुन मोहम्मद शबीर शेख, रजा शेख, अब्दुल अमीन सुमरो, बाबुल चाचड़, अवेस पावर, अली गोर पौड़, शामराज जाफरी, अब्दुल रसूल चाचड़, सदाकत सुमरो ऐं ॿियनि पारां केक कटे वियो। पीपी चेयरमैन जी 33 सालगिरह तकरीब में शहर ऐं इलाइक़े वासिन वॾे अंग में शिरकत कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सालगिरह तकरीब जे मौके ते करमपुर पीपी उहदेदारनि जीए भुट्टो, जीए शहीद राणी, जीए बिलावल भुट्टो ज़रदारी जा ज़ोरदार नारा पुर लगाया। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। सालगिरह जी मुबारक थी,